अस्सलाम वालेकुम। त सभ खां पहिरियों पाण नालो ॿुधायो पोइ मसलो ॿुधायो। साईं मुंहिंजो नालो अब्दुल कयूम आहे। मां पाण सियांच आहियां ज़ात जो। सियांच माला हे असांजा घर आहिनि। असांजो मसइलो आहे जोयनि सां तक़रीबन 2021 में थियो जहिड़ो घिटीअ जे मसइले ते। घिटी आहे मेन घिटी क़ब्रिस्तान जी, जंहिंखे असां मना कईसीं त बाबा घिटी न वधायो, मेन क़ब्रिस्तान आहे, पोइ पीर आहे मुबारक शाह। हीअ घिटी बि इंजन बंदि कई पहिरियां, हिननि खे असां मना कईसीं, पोइ बि पुलिस कुझु न कयो। हाणे बि घिटी ज़ार आहे, अचे पुलिस अचे, म्युनिसिपल वारा अचनि, असां म्युनिसिपल में दरख़्वास्त ॾिनीसीं त साईं असां सां ज़ुल्म आहे, घिटियूं असांजी बंदि था कनि, रस्ता बंदि था कनि, तव्हां असांजे लाइ कुझु कयो। उन्हनि पोइ बि कुझु न कयो। पैसा उन्हनि म्युनिसिपल में बि हलाया, पुलिस में बि हलाया, पैसे वारा आहिनि उहो। हाणे वरी परी घिटी हुई मेन, जेके असां उन्हनि खे मना कई त भाई हीअ जो तव्हां घिटी बंदि था कयो, हिते राति जो 2 बजे बि एम्बुलेंसियूं ईंदियूं आहिनि। हे अवाली क़ब्रिस्तान आहे, तक़रीबन 100 जरेब खां बि मथे आहे। असां हिते बीठा हूंदा आहियूं, राति जो 2 बजे बि एम्बुलेंसियूं ईंदियूं आहिनि। असां उन्हनि खे इहा ॻाल्हि कई त भाउ जेको राति जो ईंदो एम्बुलेंस ते, उहो मयत जो हितो खणी वेंदो त उनजी दिलि तो छा गुज़रंदो। इन जे करे मेन घिटी आहे, तव्हां मेन घिटी बंदि न कयो। हुननि चयो त हेॾे बाईपास कोन्हे, असां घिटी ठाहींदासीं, तव्हांखे जेको कुझु करिणो आहे तव्हां वञी कुझु कयो। उन खां पोइ असां थाणे ते वियासीं, वञी NC कराए त साईं हे बेआवाज़ी बि घिटी वधाइनि था, तव्हां हलो असां सां हली ॾिसो त असां सां केॾो ज़ुल्म आहे। पोइ बि पुलिस कोन आई हो पाण पुलिस वारा 2 अबू बकर, इहो फारूक अब्दुल्ला पुलिस वारो आहे, ऐं ॿियो हुनजो भाउ मोहम्मद सचल, 2 पुलिस वारा हुया। उन जे करे पुलिस उन्हनि जो रायो रखी वई, जेको असांजो कुझु बि अमल न थियो। हिन में जेतिरो क़दुरु मूंखे यादि आहे, शायदि 2021-22 तव्हां ॻाल्हि था कयो, ईअं 2021 जी। उन वक़्तु नुक़सान बि थियो हुयो कुझु? उन वक़्तु नुक़सान थियो हिन घिटीअ जे मसइले ते, जिते असां मना कईसीं। उन में साईं हिननि हमलो कयो, जोया बिरादरनि जे माण्हुनि असां ते, जिते असां मना कईसीं घिटी बंदि न कयो। हिननि ॾाढो करे असां ते हमलो कयो, जंहिंमें हिकिड़ो असांजो माण्हू शहीद थी वियो, 4 माण्हू असांजा धकी थी विया। उनजो साजिद अली शहीद थी पियो, मुंहिंजो वाल साहिबु अब्दुर्रहमान उनखे धकी आहे। उनखे अॼु बि शुरिया अंदरि पियल आहिनि, 2 ऑपरेशनियूं हुनजूं थियूं आहिनि, मतिलबु उनखे बचण जो आसिरो कोन हुयो। अलाह पाक जे तरफ़ां हुनखे हयाती आहे। ॿियो मुंहिंजो चाचो आहे, हिनखे अॼु बि गोली अंदरि पियल आहे। असां DIG साहिब वटि वियासीं, DIG साहिब इंक्वायरी करे FIR ख़ारिज कई, पोइ बि हिननि SHO रते दरे वारे पैसा वठी वरी ॿीहर FIR कई। वरी असां वियासीं DIG साहिब ॾे त साईं हे असां ज़ुल्म आहे, असां ते बेगुनाह FIR थी थिए, छाजे करे? DIG साहिब असांखे चयो त पुटु तव्हां वञो, तव्हां पुलिस कोन ईंदी। असां पुलिस कोन आई। 4 महीननि खां पोइ हुननि जो एड्स में छोकिरो एड्स में छोकिरो मरियो, थाणे ते विया NC FIR करणा त हुननि जी पुलिस कोन कई। हुननि दहशतगर्दी करे रोड ब्लॉक करे असां ते FIR कराई। 16 लाख रुपया मस्जिद SHO RIO न वरितसि। असां इंक्वायरी कईसीं, हेठों त हिननि 16 लाख रुपया भरिया आहिनि। एॾी आज़ादी थियण खां बावजूदि पोइ बि असां ते काफ़ी रेटियूं करायूं। हाणे 2 ॾींहं अॻु पुलिस ऐं जाबदार गॾु अची असां ते हमलो कयूं। जाबदार सां इहो ज़िंदगी में असां पहिरियों चकर था ॾिसूं त जाबदार सां पुलिस गॾु अचे थी, फिरादी असां उहो हमलो करणु। हे मुंहिंजो चाचो आहे, हिनखे गोलियूं हयूं सरेआम, सॼी दुनिया ॾिठो। असां सां जेकी नाइंसाफ़ी उहा बि सॼे शहर रते दरे सिटीअ खे ख़बर आहे। साईं हिते अची ॾिसो, हे घिटियूं पयूं आहिनि, लिकला न आहिनि। हूअ घिटी बि बंदि कई अथऊं, हीअ घिटी बि बंदि कई अथऊं, 6 फुट हीअ घिटी बंदि कई अथऊं। वाक़ियो त पुराणो हुयो, अॼोके एहतिजाज छा करणु? अॼोके एहतिजाज इहो आहे त अॼु वरी असां ते नई FIR थी आहे। छाजी FIR थी आहे? हिननि असांजो सामान खयो आहे। 2021 में जॾहिं हिननि असां ते हमलो कयो आहे, पुलिस पाण सामान खणायो, असां वटि फोटूं बि पिया आहिनि, असां वटि प्रूफ बि पिया आहिनि। हिनमहिल हिननि जूं 5 जायुनि अचे पुलिस इंक्वायरी करे, पुलिस जो FIR चांडियो साहिबु अलाए कहिड़ी हुननि सां वांगारदो आहे, असांखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। धुर सां अचे थो, हमलो थो करे, धुर सां गॾु अची असांखे गोलियूं हयूं अथई। उहा ॻाल्हि उते वरी हाणे बिना वाजिबी बिना इंक्वायरी जे असां ते FIR कई अथई 9 ॼणनि ते। इहा FIR छाजे करे थी आहे? जो असांजो हुननि सां केस थो हले, हाणे उन्हनि खे सज़ा थी अचे, असां ते कूड़ो केस इन जे करे था कनि जीअं कोर्ट न अचनि ऐं असांजा जवाबदार ॿाहिरि निकिरी अचनि। उहा FIR थी आहे जेका उन्हनि छा लॻायो वियो आहे? उन में असां ते इहो इल्ज़ाम लॻायो वियो त असांजा बेड खयां अथऊं, असांजी बैटरियूं खयूं अथऊं, असांजा सोलर प्लेट खयां अथऊं। बल्कि हे 5 जायुनि अचे पुलिस, हिननि में ठिकुर बि कोन्हे को। 2021 घटी साईं हे जायूं ख़ाली आहिनि त असां हिन जो सामान कीअं खयोंसीं? पोइ बि SSA साहिबु बिना इंक्वायरी जे असां ते FIR कई आहे। हाणे इन FIR जो सबबु छा आहे? असां आला हफ़्ते खे इहा अपील कंदासीं SSP साहिब खे, DIG साहिब खे त जहिड़ो न करणु चाहिनि। हे जेको जहिड़ो थियण थो चाहे, इहो पुलिस माना जहिड़ो खुटाए नथी, पुलिस जहिड़ो वधाए थी। हाणे जो असां ते FIR थी आहे, असां ग़रीब माण्हू 9 ॼणनि ते FIR थी आहे। इहा FIR छाजी आहे? असां हिनखे चऊं था इहा इंक्वायरी करे हक़ थिए, सच थिए। असांजो इहो मुतालबो आहे। अची हे जायुनि जोयनि जूं अची ॾिसनि, जे जोयनि जे जायुनि में सामान आहे असां ॾोही आहियूं। जा ओड़े पाड़े खां पुछनि, जा शहर खां पुछनि, सॼो शहर गवाही ॾींदो हिननि जूं जायूं 2021 खां साईं ख़ाली पयूं आहिनि। त असां हिननि जो सामान कीअं खयोंसीं? पोइ बि बिना इंक्वायरी करण जे SSA साहिब जे असां ते FIR कई आहे।
हर बिरादरीअ में चङा मुड़ुस हूंदा आहिनि जी उन खां अलावा अमन या जेके मेडन ज़रिए मेड़ काफ़िला वठी मसइला हल कराईंदा आहिनि इन हवाले सां तव्हां सां कोई आयो साईं हिननि खे एतिराज़ ई न आहे न कईअ जो अफ़सोस हूंदो आहे हिननि खे को अफ़सोस न आहे अञा हिननि खे फ़ख़ुरु आहे हिननि असांजा 4 मुड़ुस मारिया आहिनि अञा असांखे धमकियूं था ॾियनि जेकॾहिं अञा तव्हां लिखी न ॾिनो त असां 4 तव्हांजा ॿिया मारींदासीं जहिड़े खां पोइ अवालो हूंदो आहे मेड़ ईंदी आहे मिंत थींदी आहे इलाज कबान दुनिया में ॿिया बि जहिड़ा आहिनि जहिड़े खां पोइ फ़ैसिला बि थींदा आहिनि पर हिन मुंड खां वठी असांजे पुलिस जूं नाजाइज़ियूं एॾियूं करायूं बेअंत करायूं नाजाइज़ असां अॼु बि नाजाइज़ नई थी आहे हाणे कूड़ी FIR असां 9 ॼणनि ते थी आहे असां घर छॾियूं था जेके बि जहिड़ो थियो कुझु थियो उनजी ज़िम्मेवार पुलिस आहे छो जो बिना इंक्वायरीअ जे बिना कयाल जे असां ते FIR कई अथई हे 5 जायूं पयूं आहिनि 5 जायूं साईं अची ॾिसनि 5 जायुनि में का बि शइ कान्हे का ख़ाली वण बीठा आहिनि हिननि खे दरवाज़ा ईंदा आहिनि असां हिननि जो सामान कीअं खयोंसीं SHO साहिबु ऑफिसर आहे उन्हनि खे एतिरो थिए त इंक्वायरी त कनि न FIR जो असां ते थिए थी असां मज़लूम आहियूं साईं असांजो ॿियो को आई वाई न आहे असांजो ज़ुल्म इहो आहे असां पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ु जमायत जा आहियूं असां त ज़ुल्म इन जे करे थो थिए उहो पीपल्स पार्टी वारा आहिनि हुननि जो एजाज़ लिगारी सपोर्ट थो करे जंहिंजे करे SHO हुननि जो घणो ख़्यालु थो करे ऐं ॿियो हुन वटि बरपिया आहिनि मस्जिद ते कब्ज़ो कयूं चांदनी चौक ते सॼे शहर खे ख़बर आहे नाजाइज़ मस्जिद ते कब्ज़ो करे 1 करोड़ 35 लख खपायूं मस्जिद जो प्लाट उहो हुन वटि पैसो पियो आहे जेको पैसो हलाइनि था असां ग़रीबनि ते ज़ुल्म था कनि वरी अॼु असां ते नई FIR थी आहे जेकॾहिं इहा FIR ख़ारिज न थींदी त असां त पोइ मजबूर आहियूं असां हलाए ईंदासीं